भानसदाबाद रिपोर्ट आशिक मंगल। भानसदाबाद में मेहर शहर के गोठ ठोड़ावासी हाजी गुलाम शबीर नूनारी चन्ना पंहिंजे भाइरनि जे ज़ुल्मनी मिल्कियतनि ते कब्ज़ो करण ऐं मौतमार धमकी ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब भान पहुची एतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर हाजी गुलाम शबीर नूनारी चन्ना सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डाहींदे चयो त आऊं ऐं मुंहिंजो भाउ हाजी शमसुद्दीन ॻंढिजी सऊदी में गुज़िरियल 30 सालनि खां महिनत मज़दूरी करे 10 करोड़ खां वधीक प्रॉपर्टी ठाहियोसीं। असां ॿई भाइर सऊदी में कम करे पैसा पंहिंजे भाउ पुलिस एहलकार ASI पुनहल चन्ना नूनारी ऐं ॿियनि 3 भाइरनि ॾांहुं मोकिलींदा रहियासीं ऐं किरोड़ रुपयनि जी मिल्कियत असांजे भाउ पुनहल नूनारी सलीम असलम ऐं रशीद सां मिली करे लालच में अची असांजी मिल्कियत पंहिंजे नाले ते करे असांखे मिल्कियत ॾियण खां साफ़ इनकार करे रहिया आहिनि। जॾहिं त मेहड़ में केतिरनि ई चङनि मुड़सनि नेक मर्दनि सां फ़ैसिलो पिणु करायोसीं जिते असांजा लालची भाइर ॾोही थिया, जेको फ़ैसिलो असांजा भाइर फ़ैसिलो मञण खां इनकार करे रहिया विया। उन बाद सां पंहिंजे भाइरनि ख़िलाफ़ मेहर सिविल कोर्ट में पिटीशन दाख़िल कयोसीं जिते असांजा लालची क़िस्म जा भाइरनि ते ॾोह साबित थियण ते मेहर जी अदालत में चइनी भाइरनि खे 3 साल सज़ा ऐं 2000 जो जुर्मानो ॾंड पियो, जंहिं बाद उन्हनि 3 ॼणनि खे हैदराबाद सेंट्रल जेल में उमाणियो वियो। पर हाणे 4 भाइर आज़ाद थी विया आहिनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेका असां सां वरी ज़्यादती आहे। उन इल्ज़ाम हयो त मुंहिंजा भाइर जेल मां ॿाहिरि निकिरण बाद असांजे घर में घिड़ी मुंहिंजी भाॼाई ते तशदुद कयाऊं, जंहिं सबबु 2 महीननि जो अमल पिणु ज़ाया थियो। उन चयो त मुंहिंजे भाइरनि सां ॾोहारी क़िस्म जा माण्हू ख़ौफ़ सबबु स्कूल नथा मोकिले सघूं ऐं असां ख़ौफ़ सबबु पंहिंजे ॿारनि समेत भानसदाबाद में माइटनि वटि तरसियल आहियूं ऐं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं।